सऊदी अरब में हिकु दौर जो पुॼाणी थी वियो, हिकु दौर जो अंत थी वियो। जॾहिं ही ख़बर मां ॿुधुमि, ही ख़बर मां पढ़ियुमि, उन खां पोइ मूंखे अंदाज़ो थी वियो आहे त सऊदी अरब में हिकु दौर जो पुॼाणी थी वियो आहे। हाणे नओं दौरु शुरू आहे। 1990 खां वठी इन वक़्त ताईं जेके दोस्त सऊदी अरब में रही रहिया आहिनि या सऊदी अरब छॾे पंहिंजे मुल्क में रही रहिया आहिनि, उन्हनि खे बख़ूबी इन ख़बर जे ॿुधण खां पोइ अंदाज़ो थी वेंदो त सऊदी अरब में हिकु दौर जो पुॼाणी थी वियो आहे। अॻ में सऊदी अरब में या दुनिया में मुआशी सूरत हाल 1990 खां अॻ में काफ़ी बहितर हो। 1990 में जॾहिं नार जो जंग लॻो, ख़लीजी जंग लॻा, उन खां पोइ दुनिया जो मुआशी सूरत हाल यकदमि तब्दील थी वियो। उन खां अॻु अमेरिका ऐं रूस जो जेको कोल्ड वार हो, सर्द जंग हो, उन दुनिया जे मुआशी सूरत हाल ते एॾो इफेक्ट न कयो, असरु न कयो। जेको नार वारो जंग हो, ख़लीजी जंग हो सद्दाम वग़ैरह जो, उन मुआशी सूरत हाल ते काफ़ी तब्दीली आंदो। सऊदी अरब में अॻ में छा हूंदो हो त शुरूअ खां वठी बोतल हिकु रियाल में मिलंदो हो, जेको पेप्सी आहे या कोका कोला, स्प्राइट, हमदियात वग़ैरह हिकु रियाल में मिलंदो हो। 2010 खां पोइ उन जो क़ीमत वधियो। अॻ में तव्हां 6-7 रियाल ॾेई पोल्ट्री वारे वटि वेंदा हुयो, कुकुड़ जो गोश्त ख़रीद करणु वेंदा हुयो, 6-7 रियाल ॾेई को बि कुकुड़ तव्हां चूंडे खणी सघो पिया। वज़न जो को इशू न हो, भली उहो अधु किले जो हुजे, किले जो हुजे या 1.5 किले जो हुजे। उन खां पोइ जेको तमीज़ आहे, अफ़गानी नान आहे, उन जो बि क़ीमत वधियो, काफ़ी शयुनि जूं क़ीमतूं वधियूं। हाणे सऊदी मिनिस्ट्री ऑफ लाइव स्टॉक एंड एग्रीकल्चर, जेके मवेशी जो ऐं वज़ारत आहे, ज़राइत जो वज़ारत आहे, उन हाणे ऐलान कयो आहे त पहिरीं मुहर्रम खां जेको मवेशी आहे, जेको जानवर असां गोश्त लाइ ख़रीद कंदा आहियूं, उहो वज़न जे हिसाब सां फ़रोख़्त थींदो, खपायो वेंदो। अॻ में तव्हां मालपिड़ी वञो पिया, मवेशी मंडी वञो पिया, 600-700 रियाल ॾेई को बि ॿकरो, भली उनजो वज़न जेतिरो बि हुजे, उहो तव्हां चूंड करे खणी वञी उनखे हिलाल कराए उनजो गोश्त खाई सघो पिया। हाणे जेकॾहिं तव्हां मवेशी मंडी वेंदो, मालपिड़ी वेंदो, उहो ॿकर, उहो चाहे ॿकर हुजे, रिढ हुजे, उठ हुजे, उहो तव्हांखे हाणे